अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अज न उताकन में तालिब तवारीन आदेसी उथी वया मढ़ियूं मुंह मारीन जे जियो खे जियारिन से लाहुती लॾे वया। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिं माग बुचे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 19 अगस्त 2021 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। तारीख़ शाहिद आहे त जिन वजूदनि बि हक़ जी गवाही ॾिनी आहे ऐं सच जे रस्ते में जंग जोटी आहे, उन्हनि खे शहादतनि जहिड़ो अज़ीम रुतबो नसीब थियो आहे। अॼु करबला जे शहीदनि जो ॾिहाड़ो आहे। उहे अमर शहीद जिन जी क़ुर्बानी जो ज़िक्र क़यामत जे ॾींहं ताईं जारी और सारी रहंदो। करबला जो वाक़ियो हक़ जी गवाही ॾिए थो। करबला जा शहीद क़यामत जे ॾींहं ताईं ज़िंदा रहंदा। करबला जा शहीद उहे अज़ीम शहीद आहिनि जिन हक़ जे ख़ातिर पंजनि जानियुनि जा नज़राना ॾेई क़ुर्बानी जी लाज़वाल तारीख़ लिखी छॾी आहे। उहा तारीख़ जंहिंजो नैमुल बदल केर बि नथो थी सघे। दुआ आहे त मालिक साईं असांखे बि हक़ ऐं सच जी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िंदगी जे सफ़र में अनेक अॻवान ईंदा आहिनि ऐं विछड़ी वेंदा आहिनि, पर जदोजहद जे मैदान में जिन माण्हुनि बि जा खोड़ियो आहे, जिन बि जदोजहद कई आहे, उहे बि अमुर थी वेंदा आहिनि। काल मुहाणनि जे हक़नि लाइ जा खोड़ींदड़, दरिया जी बका लाइ जदोजहद कंदड़ पाकिस्तान फिशर फोक फोरम जो चेयरमैन मोहम्मद अली शाह 65 वरहनि जी जमार में कराची जी ज़ियाउद्दीन अस्पताल में लाॾाणो करे वियो। मरहूम खे महीनो अॻु कोरोना वायरस सबबि अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जंहिं बाद तबियत ख़राब थियण दौरान मुसलसल खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो हो, जिते हुन काल्ह पसाह पूरा कया। मरहूम जी जनाज़े निमाज़ राति जो 10 वॻे इब्राहिम हैदरी में अदा करे अबाणे कब्रिस्तान में खेसि मिटी मां हवाले कयो वियो। जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻवान, सहाफ़ियुनि, माहिगीरनि जे तनज़ीमनि जे अॻवाननि, दोस्तनि ऐं वारसनि शिरकत कई। दुआ लाइ तॾो इब्राहिम हैदरी में विछायो वियो। पुनेरनि में 2 पुट ऐं 2 धीअरूं सोगवार छॾियाईं। घरवारी ताहिरा शाह 2015 में हिकु रैली दौरान सिजावल शहर वटि दीवान शुगर मिल वटि रोड हादसे में फ़ौत थी वई हुई, जंहिंमें मोहम्मद अली शाह पिणु सख़्तु ज़ख़्मी थियो हो। मोहम्मद अली शाह 19 जून 1956 में सामुंडी पट्टी जे इलाइक़े इब्राहिम हैदरी जे सैयद पाड़े में सैयद गुल मोहम्मद शाह जे घर में जनमु वरितो। हुन इब्तिदाई तालीम इब्राहिम हैदरी में हासिलु कई, वरी यूनिवर्सिटी ताईं तालीम कराची मां ई हासिलु कयाईं। हुन शुरूआति में इब्राहिम हैदरी जी हिकु ऑफ़िस में क्लार्क तौरु सरकारी नौकरी पिणु कई, जंहिं बाद सरकारी नौकरी ताईं इस्तीफ़ा ॾेई सामुंडी पट्टी में रहंदड़ मलाहनि मुहाणनि जे हक़नि लाइ हिकु तनज़ीम जो बुनियादु विधो, जंहिं अॻियां हली 5 मई 1998 ते पाकिस्तान फिशर फोक फोरम तनज़ीम क़ाइमु कई, जंहिंजे प्लेटफार्म तां मुहाणनि खे पंहिंजा हक़ ॾियारण में भरपूर किरदारु अदा कयाईं। बदीन ऐं जाती जी साहिली पट्टी में समुंड तां रेंजर्स खां कब्ज़ो ख़तमु करायाईं। उन कब्ज़े छॾाइण लाइ हुन हिकु डिघी जदोजहद कई। सिंधु दरिया जी बहाली लाइ ऐं समुंड में डेल्टा जी बहाली लाइ केटी बंदर ठिठो खां इस्लामाबाद ताईं मार्च पिणु कयाईं। डेमन जी अदावत ख़िलाफ़ु लांग मार्च कयाईं। उन खां अॻु में हुन खारो छाण खां अलमंज़र जाम शोरे ताईं वॾो तारीख़ी मार्च कयो। हुन कराची में पोर्ट कासम में एटमी बिजली घर तामीर करण ख़िलाफ़ु तहरीक हलाई।
मोहम्मद अली शाह पाकिस्तान फिशर folk फोरम जे प्लेटफार्म तां दरियाउनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ ढंढनि ऐं सिंधु दरिया ते जागरता रैलियूं कढियूं। मरहूम मोहम्मद अली शाह मुहाण जी आलमी तनज़ीम वर्ल्ड फोरम ऑफ फिशर पीपल्स जो जनरल सेक्रेटरी बि रहियो। हुन इकोसिस्टम ऐं माहौलियात ते अंग्रेज़ी, सिंधी ऐं उर्दू अख़बारनि में तमामु घणा मज़मून लिखिया ऐं पेपर शाया कया। हुन पाकिस्तान में समुंड दरियानि जी बहाली ऐं मुहाणनि जे हक़नि जी बहाली लाइ आलमी सतह जो कन्वेंशन पिणु सॾायो हो। मोहम्मद अली शाह हिंदुस्तान में क़ैद मुहाणनि जी आज़ादी लाइ पिणु वॾो आवाज़ उथारियो। हुन जो भारत में क़ैद मलाहनि जी आज़ादी में पिणु अहम किरदारु रहियो हो। मोहम्मद अली शाह जी अॻुवाणी में पाकिस्तान फिशर folk फोरम सिंधु दरिया, मंछर, चुटारियूं डैम, किंझर समेत मिठे पाणी जे ढंढनि, ढोरनि, कुदरती वहिकरनि समेत 1209 पाणी जे ज़ख़ीरनि तां कब्ज़ा ख़तमु कराया। उन्हनि पाणी जे ज़ख़ीरनि ते बासर माण्हू ऐं जागीरदारनि तरफ़ां कब्ज़ो कयो वियो हो। मोहम्मद अली शाह मंछर, किंझर, सिंधु दरिया तां ठेकेदारी निज़ाम ख़तमु कराइण में भरपूर किरदारु अदा कयो। 2004 में अरबाब ग़ुलाम रहीम जी हुकूमत दौरान ढंढनि तां ठेकेदारी निज़ाम ख़तमु कराइण जे ॾोह में हैदराबाद में निकितल रैली मां खेसि हिरासत में वठी 30 ॾींहं लाइ हैदराबाद सेंट्रल जेल में नज़रबंद कयो वियो, जंहिं बाद 2008 में PP हुकूमत ठेकेदारी ख़तमु करण लाइ नोटिफिकेशन जारी कयो। मोहम्मद अली शाह पहिरियों भेरो मुहाणनि लाइ मच्छी मारण जो लाइसेंस जारी करायो। लाइसेंस वारे अमल खां अॻु बासर माण्हू मच्छी मारे मलाहनि जा हक़ हड़प करे छॾींदा हुआ। फिशर folk फोरम मोहम्मद अली शाह जी क़यादत में थरकोल जे मसइलनि ते बि जदोजहद कई। तोड़े जो मोहम्मद अली शाह हाणे विछोड़े जो वरलाप ॾेई वियो आहे, पर संस मलाहनि लाइ कयल जदोजहद खे हमेशह यादि रखियो वेंदो ऐं सुनहरी अखरनि में लिखियो वेंदो। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब में शामिलु करियूं था नाम्यारे लेखक कोमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब थी न मोहबत मात मां चूंड वर्क। अब्दुल वाहिद आरिसर लिखे थो, सिंध जो बि ॿियनि मुल्कनि वांगुरु हिकु जिस्म आहे, ज़ाहिरी बोतो आहे ऐं मादी वजूद आहे। उन मादी वजूद ज़ाहिरी बोते ऐं जिस्म में सन जा उहे सरसब्ज़ खेत आहिनि जिन में ज़िंदगी पैरवी गाईंदी आहे। सिंधुआ नदीअ जूं मस्त छोलियूं आहिनि जिन जी लहर लहर में सान यानी ढगे जी रांभाड़ ऐं मस्त उठ जूं गोड़ियूं आहिनि। पहाड़नि जूं चोटियूं आहिनि जेके उभिरियल उरहनि जो तक़दुस खयों बीठियूं आहिनि। बाघे जे वारनि जहिड़ा घाटा ॿेला आहिनि ऐं सूफ़ी जी दिलि वांगुरु साफ़ नरम ऐं वेकरा ऐं वारियासा मैदान आहिनि। गहरियूं नीरियूं ऐं सायूं डंडूं आहिनि जिन ते मौसीक़ी जे लहरनि वांगुरु ॿेड़ियूं तरंदियूं रहनि थियूं। उहो सिंध जो ज़ाहिरी बोतो आहे जंहिंमें हज़ारनि सालनि खां वठी हिकु क़ौम रहंदी अचे थी। उन ज़ाहिरी बोते जे अंदरि सिंध जो हिकु ज़मीर ज़हन ऐं रूह बि आहे। उहो रूह आहे असुरवेल चढ़नि जी चुंगार, पखियुनि जा मन जी गहराई में लही वेंदड़ गीत, नार जो रहटो, चेट जूं चांडोकियूं ऐं चांडोकियुनि जा नाच, हारी ऐं पोहर जे उहा शानदार ऐं लाज़वाल महिनत जंहिं सिंध जे सदा मलूक सक़ाफ़त खे ख़लकियो, तातियो ऐं जोभनि ते पहुचायो। बहादराना रिवायतूं ऐं उन्हनि रिवायतनि जे अखर अखर में सिंध जे सूर वीरनि जी वीरता ऐं लाल लहू जा निसारा। उहे इश्क़ कहाणियूं ऐं कविताऊं जिन जी सिट सिट में प्यार ऐं पंहिंजाइप जा भाकुरो उञायल चपड़नि जी तास, आसरंदो अखड़ियुनि में उकंड जा अलमास ऐं मजाज जी मुंद, ज़िंदगी सां मोहबत ऐं ख़ूबसूरती जा कोमल ऐं ॿार जे मुर्क जहिड़ा मासूम ख़्वाब, मल्हारी मुंद जा खोंबा कपिड़ा, चूड़ी जो चिट, ॿाहुनि जी लोड, शहपर जो वट, फुलड़ी जो जी लख, गज ऐं गरबी जी सूंहं ऐं सुभिया, धरती जावन सां अज़ल ऐं अब्द जो नातो ऐं उन नाते खे निभाइण लाइ सिर ॾियण ऐं सिर वठण जी रीत, पर सोभ माण लाइ न रुॻो शहादत लाइ मोहबत ऐं नफ़रत जा ढंग ऐं माण, मनहड़नि जी मुर्क, हमरचा ऐं छला, गीत ऐं संगीत, सुर ऐं तार, लोलियूं लाॾा, मेंदी रता हथ ऐं कजल भिना नेण, टाहू जी टाॾ ऐं वेहण वेल, मरसूं मरसूं, सिंध नडेसूं जा कूकरा ऐं कूकरा,
उहो सिंध जो अज़ली ऐं अब्दी रूह आहे, ज़मीर आहे ऐं ज़हन आहे। आज़ादु रहणु, आज़ादु घारणु ऐं आज़ादी सां सोचणु। तारीख़ जी तमामु डिघे सफ़र में ग़ैर क़ौमी ऐं ग़ैर मुल्की हाकिमनि, क़ौमनि ऐं टोलनि कई भेरा सिंध जो ज़ाहिरी बोतो, जिस्म ऐं मादी वजूद न रुॻो लोही ज़ंजीरनि में जकड़ियो आहे, पर उनखे गभा गभा बि कयो आहे, पेरनि सां लताड़ियो आहे ऐं ज़िंदगी जे रौनकनि ऐं रंगीननि खां महरूम करण में कामयाब बि विया आहिनि। ऐं सिंध जो ज़ाहिरी बोतो तारीख़ जे केतिरनि ई दौरनि में ग़ुलामी ऐं महकूमी जी ऊंदहि में वकोड़ियल ऐं घेरियल बि रहियो आहे। पर उन्हीअ पूरे अरसे में सिंध ज़मीर जी लाट बरंदी रही, उनजो ज़हन सफ़ेद कबूतर वांगुरु पोलारनि में परवाज़ कंदो रहियो ऐं उनजो रूह दरिया ख़ान बणिजी शहबाज़ वांगुरु काबनि सां अटकंदो रहियो आहे। तारीख़ जे उन डिघे सफ़र में जेतोणीकि मादी हथियारनि ऐं हरबनि सां गॾु ज़हनी ऐं रूहानी चालाकियुनि ज़रिए सिंध जे रूह ऐं ज़मीर खे बि मारण ऐं सुमारण जूं अनेक कोशिशूं थियूं ऐं वक़्ती कामयाब बि वियूं। पर पोइ बि सिंध जे रूह ऐं ज़मीर में ज़िंदगी जी बाग़ जा अछा उजरा किरणा फुटी पिए निकिता आहिनि। उहो दाइमी मौत मरण खां सफ़ा नाबरी वारे लतीफ़ वांगुरु सॼी सिंध में वाहू कंदो रहियो ऐं नेठि रूह जे उन आज़ादी ऐं ज़मीर जी रोशनी सिंध जे ज़ाहिरी बोते खे बि ग़ुलामी जे ज़ंजीरनि मां आज़ादु पे करायो आहे। जेसिताईं मूं सिंध खे ॾिठो आहे त उहा हर दौर में ज़िंदा रही आहे। हिन माना में त उनजो रूह ज़िंदा रहियो आहे, उनजे ज़मीर जे ॾीए जी लाट बरंदी रही आहे। इहा रूह जी ज़िंदगी, ज़मीर जी रोशनी ऐं ज़हन जी आज़ादी वारी जंग अॼु सूधो जारी आहे। ऐं ज़मीर धड़ियुनि जे उन सथ में आऊं बि हिकु निढड़े साथी जी हैसियत में भाङे भाईवार रहियो आहियां। हिन दौर में कंहिं क़ौम जो ज़मीर ऐं ज़हन उन वक़्तु मरी सघे थो जॾहिं इहा क़ौम ग़ुलामी जे ज़ंजीरनि खे सुहाग जा ज़ेवर सम्झणु लॻे, आज़िबी जे नारे खे पंहिंजे मौत ऐं निभाग जी निशानी महसूसु करे, मार खे प्यार सम्झी पाण खे उनजो हक़दार लेखे, पंहिंजे पैदाशी वसीलनि ऐं महिनत खे हाकिम जो हक़ सम्झी ख़ुशी सां उन तां हथ खणी वञे। आका उन हाकिमनि ऐं जाबरनि जे दुश्मननि खे पंहिंजो दुश्मन करे ॻणे त पोइ सम्झणु घुरिजे त उन क़ौम जो रूह मरी वियो आहे ऐं ज़मीर जे ॾीए जी लाट उछामी वई आहे। हिन इलाइक़े में भुटे जे रूप में जॾहिं टिका ख़ान जो राज उरूज ते पहुचणु लॻो त उन वक़्तु सिंधी क़ौम जे रवश ॾिसी सिंध सुॼाण ज़हननि महसूसु कयो त सिंध जो रूह मुरझाइजी रहियो आहे, ज़मीर जे ॾीए जी लाट झकी थियणु लॻी आहे ऐं सिंध जो ज़हन ज़ंगजी रहियो आहे। ऐं पोइ सिंध जे रूह जी हयाती, ज़मीर जी रोशनी ऐं ज़हन जी ताज़गी बरक़रार रखण लाइ हिकु युद्ध शुरू थी। सिंध जा सुॼाण ज़हन पंहिंजो ताक़तवर हथियार कलम ऐं लफ़्ज़ खणी मैदान में लथा। होॾां अंधार भंवरनि जा दर खुलण ऐं बंदि थियणु लॻा, लोह जूं नालियूं बाह उगाछण लॻियूं, पर सिंध जे रूह जे मुहांडे ते निखार ईंदो वियो। उन अरसे में हिकु हथरादू अदालत जुड़ी रास थी ऐं असां महीने में 2 भेरा अंधार भंवरनि मां निकिरी हथकड़ियुनि जी मौसीक़ी में उन कोस घर में वेठल कामाणी जे अखियुनि जे उजामदड़ मणिया ॾिसी ईंदा हुआसीं। उन कोस घर लाइ अंधार भंवरी में मूं ही बयानु लिखियो हो, पर न कॾहिं केस हलियो ऐं न वरी ही बयानु अदालत जे रिकॉर्ड ते आयो। वकील जी हिदायतनि ऐं हालतनि जे अजगर जे करे हिन बयान में काफ़ी ॻाल्हियूं तव्हांखे नरम नज़र ईंदियूं, पर उहा कुरड़ जे नाले में कोस घर जे करे मजबूरी हुई। उन्हनि ॻाल्हियुनि मां के अहिड़ियूं बि आहिनि जेके अॼु पीपल्स पार्टी जो हिकु धड़ो बि करे बि रहियो आहे, पर आउं अॼु ताईं जे तजुर्बे जे आधार ते हाणे महसूसु थो करियां त उहे रिथूं हिन इलाइक़े जे क़ौमनि जे मसइलनि जो हल न आहिनि। पर पोइ बि आउं अॼु ताईं जे तजुर्बे जे आधार ते हाणे महसूसु थो करियां त उहे रिथूं हिन इलाइक़े जे क़ौमनि जे मसइलनि जो हल न आहिनि। पर पोइ बि आउं उन्हनि खे हिन बयान में ईअं रहण थो ॾियणु चाहियां त जीअं सोच जी इर्तिका जी ख़बर पवे। हिन बयानु लिखण वक़्तु मूं GM सैयद, फिडरल कास्त्रो, मौलाना आज़ाद ऐं किन ॿियनि लीडरनि जे बयाननि ऐं लेखकनि मां मदद वरिती आहे। किथे मरकज़ी ख़्याल उन्हनि जा ऐं लफ़्ज़ पंहिंजा इस्तेमालु कया अथमि, या वरी के जुमिला उन्हनि जे किताबनि जा ॾेई वियो आहियां, पर उहो सभु कुझु यादगिरी जे बुनियाद ते कयो अथमि। हिते हिकु ॻाल्हि चवणु मुनासिबु थो सम्झां त उन बयान में मूं लिखियो आहे त जिन सिंधी माण्हुनि सां गद्दारी कई आहे त उन्हनि गद्दारनि जो औलाद या उहे गद्दार पाण सभ खां पहिरीं पंहिंजे आकाउनि जे तराड़ ऐं बाह जो शिकार थिया आहिनि।
उन सिलसिले में मूं चनेसर जो मिसाल ॾिनो आहे त खिलजनि जी तराड़ जो शिकार सभ खां पहिरीं चनेसर जो पुटु नगर बणियो। काज़ी काज़न अरगुन जो साथ ॾिनो त सभ खां पहिरीं अरगुननि जी बाह जो निशान काज़ी काज़न जो औलाद ऐं घर बणियो। अॼु जे दौर में छा थियो सा सभु कंहिं पढ़ंदड़ खे ख़बर आहे। लाखाट ऐं टोड़ी जे जोधनि पोइ जाम ऐं शाद पीतो, पर पहिरियों शिकार। बाक़ी सिंध जी रूह जी लाठ बाक़ी रखण लाइ युद्ध जारी आहे। शाल सदाईं सिंध तुंहिंजे रूह जी हयाती जो गुल सदा टिड़ंदो रहे। कॾहिं सिंध जी सिंध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। हालतनि जो असरु इंसान जे शऊर जो तयन कंदो आहे ऐं शख़्सियत जी तइमीर पिणु। उन ॻाल्हि खे मदे नज़र रखंदे मां हिन थरीअ माण्हू जे शऊर जी वसत, आला तदबर ऐं अणथक जाखोड़ जहिड़नि वसफ़नि लाइ संदसि उन्हनि पेश आयल ऐं दरपेश हालतनि बाबति सोचींदो, मालूमात गॾु कंदो ऐं खोजना कंदो रहां थो। जिन शऊर जी वसत सोच जी गहराई ऐं शख़्सियत जी तइमीर में संस मदद कई, जंहिं हिन जहिड़े ग़रीब जे पुट खे सिंध जे रिवायतनि जे उबतड़ सिंधी क़ौम जी अॻुवाणी करण जो मौक़ो ॾिनो। न मां कॾहिं बि उन्हनि हालतनि जो ऐनी शायदि नथो थी सघां जिन जो हुन जे गिर्द घेरो रहियो, जिन सां उलझंदे अटकंदे टकराइजंदे संस शख़्सियत जी तइमीर थी। हा, मूंखे जेकॾहिं कुझु इशारा मिलिया त उहे आहिनि सिंध जे मैदानी इलाइक़नि जो छेह वारी जे भिटुनि जी शुरूआति, थरी गाह ॿूटनि जी सावक ऐं उगाव, मिराझड़ी मिटी ते टिड़ियल पखड़ियल पखा पहवार, मींहं जो ओसीड़ो रिण ऐं राति, झुड़ जे समण जी काह वारीअ में जज़ब थींदड़ बेनिशान मींहं जी वसकार, गजगोड़ खिवणनि जा खेल विज जीअं चमकाट कंदड़ भिटा जे रिसाले जे लफ़्ज़नि में आलम इंसानी जी घणाई जी हथरादो पैदा कयल बेवसी ऐं मजबूरी, जंहिं हेठि कब्ज़े कयल सिंधी क़ौम जी ग़ुलामी खां आज़ादी जी दिलि ॾारींदड़ रड़ा, जंहिंमें आरिसर जी आवाज़ जो पड़ाॾो बि शामिलु आहे। खिरकणा लाहे सुख न सुता कॾहिं खावड़ियन खे आहे ओसीड़ो पंध जो। हीअ चूंड वर्क हुया नामियारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जे किताब थी न मोहबत मात मां। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अवां जी ख़िदमत में असीं प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं कुझु वर्क किताब मां। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था नामियारे लेखक कहाणीकार नावल नवीस सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मुसियाव जा। हिन किताब में सिंधियुनि जी दलेरी जा दास्तान आहिनि त वरी तारीख़ जा उहे अमुल वर्क आहिनि जेके सिंध जे हालतनि जी अकासी बि कनि था त वरी ज़ुल्मनि जा दास्तान बि ॿुधाइनि था। दर्द जो हिकिड़ो अहिड़ो दरिया आहे जंहिंमें दलेरी बि आहे बेवसी बि आहे। जी हा, नावल आहे मरण मुसियाव ऐं अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं नावल जी 12वीं क़िस्त। ठटे में हवेली लाइ मशहूरु हो त उन में जिननि भूतनि जो वासो आहे। लाल हवेली जे वॾे दरवाज़े ते हमेशह हिकु शाही कल्फ़ चढ़ियल नज़र ईंदो हो जेको एतिरो कटिजी वियो हो जो हर को ईअं भाईंदो हो त उनखे कंहिं वरिहनि ताईं कोन खोलियो हो। उन जे ॿमाड़ जाइ जूं दरियूं बि कंहिं कॾहिं खुलियल कोन ॾिठियूं हुयूं। राति जो अक्सर चिॿरनि ऐं चमड़नि जूं चेटियूं ॿुधण में ईंदियूं हुयूं। फ़क़्तु उन जे मथे बिरज में कॾहिं कॾहिं का शमा ॿरियल नज़र ईंदी हुई ऐं ईअं भाइबो हो ॼण त को माण्हू शमा जी रोशनी में सॼे शहर खे जाचे तपासे रहियो हो। हवेली में ओड़े पाड़े मां माण्हू पंहिंजा घर छॾे लॾे विया हुआ। अलबत्ता माण्हुनि में इहो मशहूरु हो त मिर्ज़ा बाक़ी अक्सर रात जो उन हवेली में पंहिंजे ॿिनि ख़्वाजा सराउनि सां गॾिजी ईंदो हो ऐं पोइ समूरी राति उन हवेली मां कंहिं ज़ाइफ़ा जे रड़ियुनि ऐं कीकनि जा पड़ाॾा ॿुधण में ईंदा हुआ। माण्हुनि में इहा ॻाल्हि मशहूरु हुई त मिर्ज़ा बाक़ी जी माउ उते क़ैद थियल हुई, जंहिंखां ख़ज़ाने जो ॾसु पुछण लाइ मिर्ज़ा बाक़ी ततल सीखनि सां ॾंभ ॾींदो हो ऐं उहे कीकूं जी माउ जूं हुयूं। हिकिड़े भेरे वॾे मदरसे जा 2 शागिर्द होड़ियाई करे हवेली में टिपी पिया, पर जॾहिं वापसि मोटिया त हुननि ते ॼण माठ जी मुहर लॻी वई।
न कंहिंखे सुञाताऊं थिए न कंहिंसां ॻाल्हायूं थिए, रुॻो कंध धूण लॻी पई हुअनि ऐं आख़िरकार चरिया थी पिया। उन वाक़े खां पोइ वरी कंहिंखे उन हवेली में वञण जी हिमत न थी हुई। मुग़ल त अॻे ई वेसाह वेसूड़ा हुआ, तिन जो उहे ॻाल्हियूं ॿुधियूं त उतां लंघण ई छॾे ई न। वरियाम जॾहिं मौलवी सां गॾु हवेली जे वेझो पहुतो तॾहिं घड़ी लाइ हवेली बाबति समूरियूं कथाऊं अखियुनि अॻियां तरी आयसि ऐं हुनजी दिलि बि कंहिं अॼाते डप खां कंबण लॻी। पर मौलवी हुनखे हवेली जे बदिरां उनजे भरिसां ॿोधियुनि जी फिट ठुल में वठी आयो। हेॾां होॾां निहारे मौलवी हुनखे ठुल में अंदरि लहण जो इशारो कयो। वरियाम उन ठुल में पंहिंजे संगतियुनि सां कंहिं भेरा आयो हो। हू अक्सर उते लिकोटी रांदि कंदा हुआ। अंदरि ठुल में एतिरियूं ॾाकणियूं हुयूं जो हिकिड़ी ॾाकण मां टे ॾाकणियूं फुटी थे निकितियूं। अंदरि हिक ॿिए मथां 3 तबक हुआ, जिन मां हर तबक ते पूरे विच ते ॿुध जो शाही बुत हो, जंहिंजे पथर ते कंहिं पुराणी ॿोली जा लफ़्ज़ उकिरियल हुआ। उहे ॾाकणियूं उन भित जे कंहिं न कंहिं उज़वे में अची थे पूरियूं थियूं। बुत जे अखियुनि वटि जेके ॾाकणियूं थे खुटियूं, उतां हू पंहिंजे साथियुनि खे ॾिसी सघंदा हुआ, पर हेठियां साथी हुननि खे ॾिसी न सघंदा हुआ। मौलवी मथिएं तबक ते वञण बदिरां हेठिएं तबक में लही पियो, जिते बिना सीसी जे हिकिड़ो बुत हूंदो हो ऐं छोकिरा उन बुत में अंदरि मुंहुं करे सीटियूं वॼाईंदा हुआ त समूरे ठुल में गिच वक़्त ताईं उहे सीटियूं ॿुधण में ईंदियूं हुयूं। मौलवी उन बुत जे अॻियां बीही हिकिड़ी लोहीअ किल खे कुझु फेरा ॾिना त बुत जे पेट वटां हिकिड़ो वॾो पथर हटी वियो। मौलवी हुनखे इशारो करे हेठि लहण लॻो। हू बि मौलवी जे पोयां हलियो आयो। हेठि लहण लाइ हिकु ॿिन सोढ़ी ॾाकण हुई। जॾहिं वरियाम अंदरि आयो त मौलवी वरी बि भित में लॻल हिकु किल 2 फेरा ॾिना त लंघ बंदि थी वियो। वरियाम खे हैरत इन ॻाल्हि ते हुई त लंघ बंदि थियण जे बावजूदि हुन तहखाने में चङी रोशनी हुई। ॾाकण एतिरी डिघी हुई जो ॼण त खुटणी ई कान हुई। हक़ ते मिर्ज़ा अब्दुल अली ऐं ख़ुसरू ख़ान चरकस खे मुग़ल ॻोल्हे न सघिया हुआ। वरियाम सोचियो। ॾाकण हिकु गोल कोठी में अची ख़तमु थी। उते पहुची मौलवी हिकिड़े बुत ते ठुक ठुक कई त भित मां हिकिड़ी ताकी खुली पई, जंहिंमां हिकु खूनखार हबशी जी सीसी साफ़ नज़र आई। मौलवी हुनखे तकिड़ो कुझु चयो त हुन हिकदमि ताकी बंदि करे छॾी ऐं घड़ी खां पोइ हिकु शाही पथर पंहिंजी जाइ त हटी वियो। मौलवी हुनखे अॻियां वधण जो इशारो ॾिनो। हीअ हिकु डिघी सुरंग हुई, जंहिंमें थोरे फ़ासिले खां पोइ हिकिड़ो पाड़े जहिड़ो ख़ाजा सिरा उघाड़ी तरार सां बीठल नज़र आयो। वरियाम खे हाणे पंहिंजे पाण ते कावड़ अचणु लॻी। हितां जेरो बची निकिरणु बिन अण थियणी हुई। हीअ हुन पंहिंजे पाण खे दुश्मन जे हथनि में ॾेई छॾण जी कहिड़ी गेहलप कई हुई। हिते त हुनजा संगती साथी त छा मुग़ल शहनशाह जा समूरा लश्कर बि हुनखे ॻोल्हियुनि त बि हू खाइनि कोन लभी सघंदो। हुनखे ॾातर ॾिनी जा लफ़्ज़ यादि आया। वरियाम मतां उॿरो थी, सिंध खे तुंहिंजी घुरिज आहे। जॾहिं सुरंग पूरी थी तॾहिं वरियाम ॾिठो त हूअ हिकिड़े अहिड़ी कोठी में पहुता जेका ज़मीन जे मथां हुई ऐं लोहीअ शीखनि जी दरी मां ॿाहिरि नज़र पवण ते हूअ सम्झी वियो त हू लाल हवेली जी इमारत जे पोएं हिसे में हुआ। उन कोठी में बि देव जहिड़ो ख़ाजा सिरा उघाड़ी तरार सां कंहिं इशारे जो मुंतज़र हो। उन ख़ाजा सिरा मौलवी खे सुञाणे वरितो ऐं हथ सीने ते रखी हुकम मिलण जो इंतज़ारु करणु लॻो। असांखे सिधो हुज़ूर मिर्ज़ा शाहरुख वटि वठी हल, असीं तकिड़ा आहियूं। जेको हुकम आका हू हुननि खे कंहिं कोठियूं उकिरे हिकु वॾे सिंगारियल कमरे में वठी आयो। अमीं वेहो त आऊं हुज़ूर मिर्ज़ा साहिब खे ॼाण करे थो अचां। हुज़ूर जिन पंहिंजे ख़ासि कमरे में आराम में मसरूफ़ आहिनि, हबशी सिर नमाए चयो। थोरी देरि खां पोइ हू मोटी आयो ऐं खेनि पाण सां अचण जो इशारो ॾिनाई। वरियाम जॾहिं कमरे में दाख़िल थियो तॾहिं हुनखे ॼण पंहिंजे अखियुनि ते एतबार ई न आयो। हीउ कमरो यकीनन कंहिं बादशाह जे आराम गाह हो। चौधारी इतलस ऐं कमख़ाब जा ख़ूबसूरत पर्दा टंकियल हुआ। साम्हूं ई हिकु शाही पलंग हो, जिते रेशमी झालरनि सां सिंगारियल कमख़ाब जी चादर ऐं विहाणा हुआ। ज़मीन ते जेके कालीन ऐं बाग़ीचा विछायल हुआ, ईअं थे मालूम थियो त हिन वक़्तु कारीगर उन्हनि खे ठाहे पंहिंजे फ़न जो इनाम हासिलु करणु विया हुआ। कमरे जे हिकिड़े तरफ़ हिकु गोल मेज़ ते बिलोरी सराहियुनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं अंगूरियूं सजायल हुयूं ऐं उन्हनि जे अॻियां सोना गिलास हिकिड़ी कतार में रखिया हुआ।
उन मेज़ जे वेझो हिकु अतलसी तूल विहाणे ते हिकु गभरू जवान का साज़ तारनि सां खेॾी रहियो हो ऐं उनखां थोरो ई परभरो डेंढे कद जो हिकु थुल्हो हो बदज़ेबो माण्हू हिकु रेशमी पथराणी ते तूल विहाणे ते टेक ॾेई अधु लेटियो पियो हो। या मौलाना, अचो अचो, माफ़ु कजो जो अव्हांखे हिते ई सॾाए वरितो अथमि। दरअसल अॼु असीं ॾाढो थकिजी पिया आहियूं। मौलवी हिकिड़ी नज़र साकी ते विधी जा साज़ हिकु तरफ़ रखी छॾियो हो। मूंखे ख़बर आहे त तव्हीं साकियुनि खे नापसंदि फरमायो था, पर ही साकी बिल्कुलु बेज़रर आहे। असीं हिन खां फ़क़्ति असंस राग ॿुधंदा आहियूं, पर अव्हां सां जेके कुझु ॻाल्हाइणो आहे उन में हिन जी मौजूदगी बेज़रर न थींदी। मिर्ज़ा शाहरुख़ ऊभो थी वियो ऐं इशारे सां साकी खे ॿाहिरि वञण जो चई सिधो थी वेठो। ही नौजवान केरु आहे? मिर्ज़ा शाहरुख़ अहिड़ी ॾेखाए ॾिनी ॼण वरियाम खे पहिरियों भेरो ॾिठो हो। हिन ग़ुलाम अव्हां जे लाइ सीवण खां हिकु पैगाम आंदो आहे। वरियाम पंहिंजी बहितरीन फ़ारसी में कंध नुमाए चयो, असांखे मौलवी साहिब खां का बि परदेदारी कान्हे। शाहरुख़ थोरो अॿहरो थी चयो, मूं बि हज़रत मौलाना खे जेतिरो ज़रूरी हो आगाह करे छॾियो आहे, पर मौलवी साहिब खे ममलिकत जे मसइलनि खां ॿाहिरि रखिजे थी चङो। आख़िर मुग़ल बि हज़रत मौलाना ते एतबार कनि था। मौलवी खे वरियाम जी ॻाल्हि हेतिरी पसंदि आई जो मिर्ज़ा शाहरुख़ कुझु चवे तंहिंखां अॻु हुन चई ॾिनो, नौजवान दुरुस्त थो चवे। मूं त रुॻो हज़रत मिर्ज़ा अब्दुल अली जी जान जी हिफ़ाज़त ख़ातिर ही जोखम खंयो आहे, न त मुंहिंजो सियासत में छा वञे। ऐं मुग़लनि जो एतमाद क़ाइमु रखी पंहिंजे क़ौम जे वधीक काराइती ख़िदमत करे सघां थो। ईअं चई मौलवी उथी बीठो। मिर्ज़ा अब्दुल अली तरफ़ इशारो ॿुधी शाहरुख़ बि ऊभो थी वियो। चङो भला, फ़ी अमानुल्लाह। हा, पर मौलवी साहिब, अव्हांजे नई माजून जी असांखे अञा बि ज़रूरत आहे। अव्हांखे 2 मुहाफ़िज़ गॾे थो ॾियां जेके अव्हांखे मस्जिद ताईं पहुचाए ईंदा। न, उनजी का ज़रूरत कान्हे। ईअं त पाण मुग़लनि खे वधीक शक पवंदो। पाण हलियो वेंदुसि ऐं तव्हांजी माजून बि कंहिं वक़्तु ॾेई वेंदुसि, रुॻो जॾहिं अलाह ताला अव्हांखे कामयाबु करे। असां दीनी आलमनि खे न विसारे छॾिजो। हीअ कहिड़ियूं ॻाल्हियूं था करियो मौलाना? छा अॻे तव्हांखे घटि अहमियत ऐं इज़त ॾिनी अथऊं? बसि असां लाइ दुआ बि कंदा रहिजो त हिननि मरदूद मुग़लनि मां जान आज़ादु कराए हक़दार ताईं पहुचायूं। बेशक बेशक, ईअं चई मौलवी ॿाहिरि हलियो वियो। हा नौजवान, तो कहिड़ो पैगाम आंदो आहे ऐं तूं आहीं केरु? शाहरुख़ में वरी बि रौनक मोटी आहे। मुंहिंजो नालो वरियाम आहे। अव्हांखे रुॻो इहो इतला पहुचाइणो आहे त मिर्ज़ा अब्दुल अली ऐं ख़ुसरो ख़ान तिरकस ऐं ॿिनि शाही क़ैदियुनि खे हथ करण लाइ मुग़ल लश्कर मुज़फ़र बेग जी सरबराही में हिन हवेली ते हमलो करण वारो आहे। सो जेतिरो जल्द हितां निकिरी वञो ओतिरो चङो। वरियाम अहिड़े अंदाज़ सां उहे लफ़्ज़ चया जो शाहरुख़ जे मुंहं तां हिकिड़ो रंग थी आयो, ॿियो थिए वियो। हुनजा नशाई काफ़ूर थी विया। हू उथी बीही रहियो ऐं पोइ उते ई अचु वञु करणु लॻो। संसि हिकिड़ो हथु पंहिंजे नक खे सहसाईंदो रहियो। वरियाम हुनखे चङी तरह जाचे ॾिठो। कजो एतिरो नंढो माण्हू तुरखान में घटि हूंदो, पर हुन ॿुधो हो त ख़ुदि तुरखान हुन खां बेइंतिहा डिॼंदा हुआ ऐं चवंदा हुआ त हू जेतिरो ज़मीन जे मथां आहे उनखां ॿीणो ज़मीन जे अंदरि आहे। संसि हरफ़त, जुरत ऐं संगदिली समूरनि तुरखान सरदारनि खां सवाइ हुई। कंहिंजो दुश्मन थियो त हुनजो समूरो ॼण ॿचो कुहाए छॾींदो। हुन में घणियूं ख़िसलतूं मिर्ज़ा बाक़ी वारियूं हुयूं ऐं हीअ बि उहे नुस्ख़ा आज़माईंदो हो जेके मिर्ज़ा बाक़ी वापराईंदो हो। ज़ैफ़ान जे सुथड़नि में ॿिलियूं विझाइणु, 2 हाथियुनि जे पुछनि में माण्हू खे ॿधाए चीराइणु, अखियुनि में ॻाढ़ियूं ततल सरायूं विझाइणु हुन लाइ आम रिवाजी ॻाल्हि हुई। समूरनि साक़ी खाननि में तहखाना ठाराए साकियुनि जे बहाने अमीरनि खे उते घुराए ज़लील कराइणु हुनजो ख़ासि करतब हो। साकियुनि ऐं कनीज़नि जा नीलाम बि हुनजे इख़्तियार हेठि थींदा हुआ ऐं साक़ी खाननि जे निगरान माण्हुनि में हुनजा ख़ाबरू हुन ताईं हर ॻाल्हि पहुचाए वेंदा हुआ। ख़ुदि अमीरनि जे घरनि में के ख़ाजा सिराई कनीज़ूं हुनजे आङूठे हेठि हूंदा हुआ, जितां हुनखे आई वेह जी पई ख़बर पवंदी हुई। ओचितो हू बीही रहियो ऐं वधी वरियाम ताईं आयो। का घड़ी हुनखे घोरींदो रहियो। वरियाम एतिरियूं खूनखार अखियूं घटि ॾिठियूं हुयूं जिन जे ॾोरनि में ई मौत नज़र ईंदो हो, पर वरियाम अॾोल थी बीठो रहियो। पर तोखे किथां ख़बर पई ऐं सिंधियुनि खे असां सां कहिड़ी हमदर्दी आई जो हूअ हीअ चिताव असांखे मोकिलियो अथनि। मिर्ज़ा शाहरुख़ उहे लफ़्ज़ ईअं चया ॼण पंहिंजे पाण सां थे ॻाल्हाए। सुवालु ॾाढो माक़ूल आहे। आउं जा केतिरा ई जवाब ॾेई सघां थो।
सिंधियुनि सां मां पंहिंजे वक़्त में जेके कुलूर कया आहिनि उनखे यादि करे ऐं ख़ुदि उहो थो सोचां त आख़िर अव्हां सां भलाई जो पेर छो भरियूं। सिंधियुनि खे अञा ताईं मिर्ज़ा बाक़ी जा ज़ुल्म चङी तरह यादि आहिनि। पंहिंजी ज़ुबान बंदि रख, बदज़ुबान कुता। हुज़ूर मिर्ज़ा बाक़ी जो नालो वठण खां अॻु ज़ुबान खे अतुर ऐं गुलाब सां धोअण लाज़मी आहे। शाहरुख़ रड़ कंदे चयो। वरियाम सिधो को बि जवाबु न ॾिनो। हू हली हिकु अतलसी मोड़े ते वेही रहियो। हुन ॼाणी वाणी शाहरुख़ ॾांहुं पुठ ॾेई मोड़े ॾांहुं रुख़ रखियो हो त जीअं शाहरुख़ हुन ते को वार करे। पर शाहरुख़ वॾो सियासतदान बि हो। हुनखे वक़्त जी नोयत ऐं अहमियत खां पंहिंजो जलाल घटि प्यारो हो। ख़ैर तव्हीं भली पंहिंजी ज़ुबान खे अतुर ऐं गुलाब सां धोई पोइ मिर्ज़ा बाक़ी जो नालो खणो। पर सिंधियुनि में जेकॾहिं हिकिड़ो बि सिंधी जहिड़ो हूंदो त शाह बेग या मिर्ज़ा बाक़ी जो नालो जॾहिं बि ज़ुबान ते आणींदो त हुनखे हिकदमि कंहिं मरवान मिरूं जो ख़्यालु ईंदो आहे, जेको चितो थी न रुॻो माण्हुनि खे चकींदो आहे पर पंहिंजे पाण खे बि चक पाईंदो आहे। सिंधियुनि लाइ समूरा धारिया ऐं ओपरा गासिब जेके सदियुनि खां मिरूं ऐं बघड़ वांगुरु सिंध जो मांस चकींदा, चीरींदा, फाड़ींदा, संदन रत पीअंदा रहिया आहिनि, से मिरूं ई सॾिबा आहिनि। वरियाम बि हाणे पाण खे झले न सघियो। बसि कर गुस्ताख़ छोकिरा, तुंहिंजी जवानी ते रहम थो अचे, न त हींअर जो हींअर तुंहिंजी ज़ुबान नेड़ी मां पटे पंहिंजे कुतनि खे खाराईंदुसि। शाहरुख़ विफलणु लॻो। हुनखे पंहिंजी सियासत बि विसरी वई। सिंधियुनि जूं ज़ुबानूं मिर्ज़ा बाक़ी बि पटे कुतनि खे खारायूं, सो तूं बि आख़िर हुनजो औलाद आहीं। वरियाम कावड़ में चई वेठो, पर पोइ पाण ते मलामत करणु लॻो त मुर्गो असल ॻाल्हि थी ख़राबु थिए, पर हुनखे सम्झ में न पिए आयो। ओॾी महिल शाहरुख़ ज़ोर सां ताड़ी वॼाई। घड़ी कान गुज़री त हिकिड़ो परबत जहिड़ो हबशी ख़्वाजा सरा अंदरि धोकींदो आयो। हुन शाहरुख़ खे बीठल ऐं वरियाम खे मोड़ी ते वेठल ॾिठो त मुझी पियो। वरियाम हुन देव खे ॾिठो त घड़ी लाइ हिसी वियो। हुनखे पंहिंजे यार ॾातर ॾिनी जा लफ़्ज़ यादि आया। वरियाम उॿरो न थी जाम, पर हाणे त तीर कमान मां छुटी चुको हो, या उॿर आई तुंहिंजो आसरो। हुन पंहिंजे कमरबंद मां खंजर कढे निशानो तय करे उछल ॾिनी। खंजर हबशी जे निड़गट में गन ताईं खुपी वियो ऐं हाथी जा रंभ करे हुन ॿई हथ खणी पंहिंजे गिची में विधा, पर खंजर हुनजी शाह रग कपे वियो हो ऐं हू कंहिं ढंधड़ भित जियां मुंहं भर फहको करे अची शाहरुख़ जे पेरनि वटि किरियो। उहो सभु कुझु एतिरो तकिड़ो थियो जो शाहरुख़ जा ओसान बि ख़ता थी विया। वरियाम जी दिलि बि ज़ोर ज़ोर सां पासरटनि में धिवंदी रही। पर हाणे वक़्तु न हो। हुन मालक टिप ॾेई शाहरुख़ जी गिची में बांह वराए संस पुठ में चेल वटि गोॾो ॾेई पोइ ते सट ॾिनी। शाहरुख़ सॼो बीणो थी वियो ऐं वरियाम जी कोड़की में क़बर जियां फतकणु लॻो। संस नासनि मां साह ईअं थिए खॼो ॼण तमामु वरी डोड़ पाए आयो हो। असीं अवां तुरखान जहिड़ा कमीणा कोन आहियूं जो बेगुनाह कंहिं ते हथु खणूं ऐं असांजो बदिलो कमीणप सां ॾियो। ऐं जे चाहियां त हींअर जो हींअर तुंहिंजो मणको भञी तुंहिंजो लाश तो वारनि कुतनि खे खाराए छॾियां। हाणे सॾु कर न पंहिंजनि पालतू कुतनि खे त तुंहिंजी जान बख़्शी कराइनि। सिंता मूरनि जो ॾुर त हटाइण न हुजे त हूं त अवां समूरनि तुरखाननि खे कंधार पहुचाए छॾियो। ईअं चई हुन शाहरुख़ खे अॻियां उछल ॾिनी। शाहरुख़ दांह करे वञी मुंहुं भर किरियो। गिच वक़्तु हूअ उते हांबारा हणंदो रहियो, पोइ सिधो थी वरियाम खे ॾिसंदो रहियो। उतां उथी किंजंदो अची हिकिड़े मोड़े ते वेही रहियो। संस अखियुनि में रत मिड़ी आयो हो, जंहिं खेसि वधीक खूनखार बणाए छॾियो हो। हूअ उहो सोचे रहियो हो त हूअ पंहिंजे पहिरेदारनि खे सॾे, पर हुन वक़्तु हुनखे पंहिंजी जान जो ख़तरो सुञी रहियो हो त जेकॾहिं हुन अहिड़ी का हरकत कई जंहिं मां हिन सिंधीअ खे ज़रो बि शक पियो त हूअ मूंखे मारण में वेरमी कोन कंदो। ओॾी महिल वरियाम हेठि झुकी हबशी जी निड़गट मां पंहिंजो खंजर छिके कढी वरितो ऐं पंहिंजे कमरबंद में हणी छॾियाईं। पोइ शाहरुख़ ॾांहुं मुंहुं करे चयाईं, तूं सम्झी थो त असीं सिंधी एतिरा गहिला आहियूं जो हिते ईअं अकेलो तो जहिड़े बघड़ वटि हलियो आयसि। हिन हवेली जी चौधारी मुंहिंजा हमराह मुंहिंजे इंतज़ार में आहिनि ऐं जेकॾहिं मुक़ररु वक़्त ते न पहुतुसि मुग़लनि जे अचण खां अॻु ई तोखे तुंहिंजे साथियुनि खे ख़ुदि मिर्ज़ा अब्दुलाली ऐं ख़सरू ख़ान चरकस सूधो समूरनि शाही क़ैदियुनि खे गतरा गतरा करे छॾींदा। ईअं चई वरियाम कारड़े तितर जी ॿोलीअ खे हिकु डिघी सींड में ॿोलियो त हवेली जी चौधारी साॻी सींड जो आवाज़ु ॿुधणु लॻो। शाहरुख़ जो मुंहुं पंहिंजो रंगी छॾे वियो। संस अखियुनि जी खून ख़ारियत बि डप में बदिलजी वई
आउं शर्मिंदो आहियां नौजवान, मूं तोखे ग़लति सम्झो। ॾिस न, असांजे बुज़ुर्गनि सिंधी ख़िदमत बि त कई आहे। बराबरि सिंधियुनि सां कुझु ज़्यादतियूं थियूं आहिनि। असीं त फ़िरोज़ समय जी मदद करणु हिते आयासीं, ऐं जॾहिं असां ॾिठो त हिते माण्हुनि में पंहिंजी हुकूमत हलाइण जी साझा कान्हे त असां खेनि तरबियत ॾियण जी कोशिशि कई। ऐं उनखां सवाइ ॾिस न, हिते सिंध समूरे कारोबार ते हिंदुनि जो कब्ज़ो हो। आहिस्ते आहिस्ते मुसलमाननि कारोबार करणु सिखियो। सुमरनि खां समन ताईं दरबार में वॾा वॾा उहिदा, दीवान, मुंशी, महसूलदार, बांदरी ऐं ॿेड़िया त सभु हिंदू हुआ। असां उन्हनि जे बदिरां मुसलमाननि खे उहे उहिदा ऐं मुलाज़मतूं ॾिनियूं। असां समूरनि सिंधियुनि खे फ़ारसी लाज़मी तरह पढ़ाए आलिम फाज़िल थियण जो मौक़ो ॾिनो। अॼु केतिरा सिंधी आलिम, शाइर, मुहदिस ऐं फ़क़ीह फ़ारसी में इल्म जा दरिया पिया वहा आहिनि। सभ खां वॾी ॻाल्हि त ज़मीन जी मिल्कियत जो पुराणो सरिश्तो अहिड़ो हो जो कंहिं वटि बि 10-20 जरेबनि खां वधीक ज़मीन कान हुई। कंहिं साल मींहुं न पवंदो हो त माण्हू वीचारा उधारे सुधारे पेट गुज़रान कंदा हुआ। असां वॾियूं ज़िमीदारियूं ऐं जागीरूं क़ाइमु कयूं, जंहिंमें ज़िमीदार ऐं जागीरदार पंहिंजे हारियुनि नारियुनि खे ख़ुशि रखंदा अचनि। ऐं ॾिसो त दीन जी केॾी न ख़िदमत थी आहे। सवें मस्जिदूं ठाहिरायूं अथऊं। रुॻो ठठे में ॾिसो त माण्हुनि में रोज़ो निमाज़ केतिरो वधियो आहे। तारीख़ असांजे दौर खे इस्लामी तारीख़ में वॾो एज़ाज़ बख़्शे चुकी आहे। समूरा मोरिख़, वक़ाए निगार ऐं इन्शा परदाज़ असांजे दीनी ऐं इल्मी ख़िदमतनि जा मोतरफ़ आहिनि। वरियाम खे हाणे दिलि में खिल अचणु लॻी हुई। तोते वांगुरु उहो सबक़ु उन घणनि अरगुननि ऐं तुरखाननि खां ॿुधो हो। मजाल आहे जो लफ़्ज़नि में का हेर फेर थिए। मदरसे में हुननि खे जेके तुरखान या अरगून उस्ताद मिलिया, तिन खे बि उहो सबक़ु बरज़ुबान यादि हो ऐं हू वरी खेनि यादि कराइण जा जतन कराईंदा हुआ। त अरगुननि खां अॻु त सिंधी सभु कुफ़र ऐं शिरक में मुब्तला हुआ। अरगून ऐं तुरखाननि ख़ालिस इस्लामी जज़्बे सां खेनि अची उन मां पार उकारियो। ऐं उन दीनी जहाद में जेकॾहिं सिंधी आज़ादी खसी वई त उहो यादि रखणु घुरिजे त सिंध हाणे हिकु वसी इस्लामी सल्तनत जो हिसो बणिजी वई आहे। ऐं तुरखान या अरगून या मुग़ल अमीर सां गॾु शहनशाह हिंद ऐं बगदाद जे अमीरुल मोमिनीन जा नाला बि ख़ुतबे में गॾोगॾु वरिता वञनि था। छा उहा फ़ख़ुर जी ॻाल्हि न हुई? वरियाम ऐं साथियुनि खे त रोशो सुझी ईंदो हो। हू पाण में शर्त रखंदा हुआ त कंहिं ॾींहुं कंहिं मौलवी उस्ताद आलम जी तक़रीर दिलि पज़ीर में घणनि लफ़्ज़नि जी फेर घेर थी थिए। वरियाम चवंदो हो त उहा तक़रीर सभिनी खे हिफ़्ज़ थियल आहे, उन करे लफ़्ज़नि में का बि फेर घेर कान थींदी। ऐं लाशक को अहिड़ो किताब या फ़रमान सभिनी वटि मौजूदु आहे जेको हू सबक़ु वठण खां अॻु वरी हिकु भेरो दौरो करे था अचनि। शाहरुख़ जी उन तक़रीर जो असरु वरियाम ते हूबहू साॻियो थियो ऐं उहो सोचे हुनजी खिल हिकारी वधी वई त न रुॻो आलिम, मौलवी, उस्ताद, पर अमीर उमरा ऐं ॿिया अरगून या मुग़ल बि जॾहिं समाजी सतह ते था ॻाल्हाइनि त उन्हनि खे बि उहा साॻी तक़रीर यादि करणी थी पवे या उहे साॻिया फ़रमान ऐं किताब पढ़णा था पवनि। शाहरुख़ वरियाम खे मुरकंदो ॾिठो त हुनजी हिमत बि मोटी आई। ख़ैर नौजवान, छॾ उन्हनि ॻाल्हियुनि खे, अच मक़सद जी ॻाल्हि ते। अव्हांखे किथां ख़बर पई त मुग़लनि खे लाल हवेली में शक पइजी वियो आहे त शाही क़ैदी हिते रहियल आहिनि। वरियाम वरी हुन दुनिया में मोटी आयो। हेसि ताईं हुन जेको कुझु चयो हो सो बिना सोचण सम्झण जे, पर हाणे हुनखे बि सियासत हलणी हुई। जंहिं लाइ सावण जा लफ़्ज़ अञा ताईं पे कननि में ॿुरिया त वरियाम, सिंध लाइ हाणे होश ऐं मत जी बि ज़रूरत आहे। असांजा पखी बि अव्हांजे पखियुनि वांगुरु हर हंधि चुगंदा था रहनि। मिर्ज़ा साहिब, अव्हां जे हिकिड़े मुहाफ़िज़ कैसर बेग सां सौदो कयो त संस छोकिरा लाल हवेली में क़ैद आहिनि। कैसर ख़ान सां अव्हां वाइदे ख़िलाफ़ी कई त हू सिधो मुज़फ़र ख़ान वटि पहुतो ऐं हाणे अव्हां अॻे ई देरि करे छॾी आहे। मुज़फ़र ख़ान पंहिंजो समूरो लश्कर वठी लाल हवेली जो मुहासिरो करण वारो हूंदो, पर अञा बि वक़्तु न वियो आहे। जल्दी करियो, शाही क़ैदियुनि खे हितां कढे वञो, पर हवेली वारी सुरंग ऐं बुत वारे ठुल वटां न, जो उते मुग़ल अॻे ई पहुची विया हूंदा। अलबत्ता साम्हूं निकिरी वञो त पोइ भांजे थो त मुग़ल साम्हूं कोन पहुता आहिनि, छो त मुग़ल पहुता हुजनि हा त मुंहिंजा हमराह उतां खिसकी वञनि हा।
वरियाम खे ॻाल्हि ठाहींदे बार बार उहो ख़्यालु पियो आयो त ॻाल्हि जो मुंड आहे न पेर, शाहरुख़ हुनखे कीअं मञींदो। पर हुनखे उहा बि हैरत हुई त ॻाल्हि ठाहिण खां पोइ ख़ुदि हुनखे ॼण उहो यकीन थींदो वियो त असल सही ॻाल्हि बि इहा आहे। सियासत बराबरि जोखम जो पोरियो आहे, हुन सोचियो। शाहरुख़ कंहिं उन्हीअ टुॿी में पइजी वियो। हूअ दिलि मन हणी रहियो हो त ॻाल्हि ते केतिरी क़दुरु भरोसो करे थे सघियो। आख़िरी हरबे तौरु हुन चयो, पर अव्हां सिंधी असांखे इहो चताव छो था ॾियो? सवली सिधी ॻाल्हि आहे। अमी अरगुन तुरखान वरी बि हिते त आहियो। अव्हांजा मढ़ मुक़ाम बि हिते आहिनि। मुग़ल त बिना धारिया आहिनि हुननि खे सिंध ते हुकूमत हलाइण जो ऐं लाहौर या आगरे मां फ़रमान जारी करण जो कहिड़ो हक़ थो पहुचे? अव्हां सां त पोइ बि असीं ॻाल्हाए सघूं था, जहिड़ो बि करे सघूं था। अमी नेठि बि त पंहिंजा आहियो। वरियाम उहे लफ़्ज़ चई त वेठो, पर संसि ज़ुबान में ॼण त छाला पइजी विया। हुनखे पंहिंजो अंदरि मलामत करणु लॻो। दुश्मन खे पंहिंजो चवण जो लानताणो सहण जी हुन में अञा सघ न हुई, न होशमंदी। खणी इहा सियासत ख़ातिर ई छो न हुजे। सिंधी हुजण खे हूअ सचो हुजण जे बराबरि सम्झंदो आयो हो। जिन हुनजी सिंध जी आज़ादी खे पैमाल कयो, जिन सिंध जे सभा जन माण्हुनि खे चिचलाए मारियो ऐं जिन सिंध खे माल गनीमत सम्झी पे फुरियो लुटियो आहे, तिन खे पंहिंजा सड़ण खां हू मारिजी वञण खे तरजीह ॾिए हा। पर सावण जा लफ़्ज़ हुनजा मुहाफ़िज़ बणिजी हुनखे ॾढ ॾींदा रहिया। तॾहिं बि हुन कंध हेठि करे छॾियो त पोइ अच त हलूं। वक़्तु अॻे ई घणो वञायो अथऊं। अच त मिली हिननि मुग़लनि खे हितां लोधे कढण जा के जतन करियूं। शाहरुख़ हुनखे पंहिंजे पोयां अचण जो इशारो करे ताड़ी वॼाए। हिकिड़ो ॿियो हबशी ख़्वाजा सिराज एतिरी तेज़ी सां नमूदार थियो जो वरियाम खे शक पियो त ॼण त हूअ दरवाज़े जे ॿाहिरां अॻे हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी रहियो। हैबत ख़ान हिकदमि कोच करण जी तयारी करियो। शाही क़ैदियुनि जो डोलियूं ऐं घोड़ा सिपाह जे विच में हलंदा ऐं रस्तो असलो को मुख दरवाज़े वारो वठिबो। रस्ते ते का बि रोक बर्दाश्त न कबी। मुख दस्ते जी महदारी तूं कंदे, असीं पोयां वारे दस्ते सां हूंदासीं ऐं हा, कैसर बेग जे हराम ज़ादनि खे असीं पंहिंजे हथनि सां जहनम रसीद कंदासूं। हूअ मलून मुग़लनि खे नेठि ख़बर पहुचाइण खां बाज़ न रहियो। हुनजी सज़ा इहा ई आहे ऐं कसम आहे असांखे पंहिंजे समूरे बुज़ुर्गनि जे रूहनि जो त कैसर बेग खे बि असीं इनशाला पंहिंजे हथनि सां हुनजो सबक़ सेखारींदासूं। हुकम जी तैमील थींदी आका। हैबत ख़ान कंध झुकाए बंद मुठ पंहिंजे सीने ते रखंदे चयो। हुनजे अखियुनि में को कोहनो दुंध मोटी आयो ऐं वरियाम खे हुनजी ग़ुलामी ते ॾाढो रहम आयो। हीउ मग़रूर अखियुनि वारो हेॾो इंसानु हिन कमीने अधे इंसान अॻियां हेॾो मजबूर ऐं लाचार हुजे। सा ग़ुलामी शायदि असां सिंधियुनि जी ग़ुलामी खां बि वधीक दर्दनाक आहे। अलाए जी छो हुनखे हैबत ख़ान लाइ अजीब हमदर्दी जो जज़्बो अहिड़ी रीति उभरी आयो जो हुनखे थोरी देरि अॻु पंहिंजे हथां मरंदड़ ख़्वाजा सिराज जी मौत ते शर्मसारी महसूसु थियणु लॻी। हैबत ख़ान हुनखे हिकिड़ी कोठी ताईं पहुचाए पाण पोएं पेर मोटी वियो। उन कोठी जे अॻियां हिकिड़ो ॿियो हबशी उघाड़ी तरार सां पहिरो ॾेई रहियो हो। हुन जे अचण ते हुन दरवाज़े खे ज़ोर सां धिको ॾेई खोले छॾियो। वरियाम जेके ॾिठो त हुनजे वजूद खे लोॾे छॾियो। साम्हूं ई साम्हूं खट ते नूरी खाॾी खे हथु ॾियो वेठी हुई। वरियाम ईअं भायो ॼण त हुनजे अंदरि ई अंदरि खिवण खिड़ी पई। हुनजो सॼो अंदरि घड़ी लाइ सुहाओ थी वियो ऐं उन्हनि अखियुनि में अलाए जे छा हो जो हुन सम्झो ॼण त उन्हनि अखियुनि में जेको ॾुख दर्द ऐं ईज़ा हो त हुनखे ॾोरापो ॾिनो त वरियाम ईअं कबो आहे, ईअं सार लहिबी आहे, एतिरी देरि कबी आहे। हुनजो समूरो वजूद वटिजी वियो उहो ॾोरापो, उहो मेणो ॿुधी। दरवाज़े खुलण ते नूरी ईअं टिप ॾिनो जीअं हरणी जो अभम मासूम बचिड़ो ख़तरो महसूसु करे टिपो ॾींदो आहे। उन वक़्तु हुनजे अखियुनि में इज़ाव सां गॾु ख़ौफ़ जा पाछोला लही आया, ॼण त अॻे ई झुड़ाटिल आसमान ते नओं कारो ककर लही आयो। शाहरुख़ हथ वधाए हबशी खां संसि उघाड़ी तरार वरिती ऐं खट ॾांहुं वधियो जिते ॿ नंढा निगर लेटिल हुआ। शाहरुख़ खे ओॾांहुं वधंदे ॾिसी नूरी वरी सट ॾेई खट ॾांहुं मिड़ी ॿिन्ही छोकिरनि खे भाकुर में आणे छॾियो। छोकिरा बि शाहरुख़ जे हथ में तरार ॾिसी नूरी खे चिंबड़ी पिया हुआ। कनीज़ तूं हटी वञ, हिननि हराम जे तुख़मनि जो वक़्तु पूरो थी वियो आहे। शाहरुख़ रड़ कंदे चयो। नूरी हेकारी ॿारनि खे चिंबड़ी पई। हू पाण किरड़ी वांगुरु पए ॾकी, पर ॿारनि खे वरी वधीक भाकुर में भेड़ींदे चयाईं, हिननि मासूमनि अव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? अलाह जे रसूल जे सदके अहिड़ो कीस न करियो। नूरी सिंधी में रड़ करे चयो। कनीज़ असीं तोखे को बि इज़ाउ ॾियणु नथा घुरूं। तूं असां वटि शान मान सां रहंदे, पर हिन नांग जे बचनि खे असीं हींअर जो हींअर ख़तमु करणु घुरूं था।
नादिर ख़ान हिन कनीज़ खे हटायो। हबशी चुपचाप खट ॾांहुं वधियो। वरियाम ॼणक उथारे मां जागी पियो। कमर बंद मां खंजर कढंदे हूअ वधी अची नूरीअ हुनजे विच में बीही रहियो ऐं ॾंद भेड़ींदे पाण ते ज़ब्त कंदे ॾाढिया चयाईं, शाहरुख़, हिन नींगरी या ॿारनि खे कुझु थियो त आऊं उते जो उते तोखे खून करे छॾींदुसि। हुन हबशी जे अखियुनि में शूकी निहारियो ऐं खेसि चयाईं, ख़बरदार जेकॾहिं हुन ॾांहुं हथु वधायो अथई। हुन खंजर जे इशारे सां हबशी खे पोइते हटण जो ओञाण ॾिनो। हबशी वटि को बि हथियार कोन हो, पर पंहिंजे आका जी मौजूदगी में पोइते हटण में हू हबकण लॻो ऐं सुवाल तलब नज़रनि सां मिर्ज़ा शाहरुख़ ॾांहुं ॾिठो। शाहरुख़ सिंधी कनीज़ अॻियां पंहिंजे हुकम जी इनहराफ़ी हेठाणी ते बाहि थी वियो ऐं हुन उघाड़ी तरार जो वार वरियाम ॾांहुं मोड़े छॾियो। वरियाम हुनखे एतिरो वेझो हो जो जेकॾहिं चाहे हा त उन वार दौरान ई खंजर हुनजे पेट में खोड़े छॾी हा, पर हुनजे बदिरां वरियाम हुनखे पेट वारी लत फहकाए ॾिनी। शाहरुख़ पोयां थाबड़ींदे वञी पाणी जी निंढीअ नादी ते किरियो। तरार संस हथ मां छॾाइजी वई। वरियाम झटि ॾेई तरार खणी वरिती। उहो सभु कुझु एतिरो तकिड़ो थियो जो नादिर ख़ान खे बि अॻियूं कदम खणण जो मौक़ो ई न मिलियो। वरियाम तलवार जी चुंभ शाहरुख़ जी निड़ी ते रखंदे चयो, शाहरुख़, मूं तोखे ॾाढो अक़ुलमंद सम्झो हो, पर समूरनि तुरखाननि वांगुरु तुंहिंजो अक़ुल बि तुंहिंजी दुन में आहे। ऐं नादिर ख़ान, जेकॾहिं पंहिंजे आका जी ज़िंदगी प्यारी अथई त हितां ॿाहिरि हलियो वञ ऐं वञी हैबत ख़ान खे कोच करण में मदद कर। मुग़ल इझो आया की न आया, न त ही तरार आऊं हुनजे निर्गठ जे पार उकारे छॾींदुसि। वरियाम जे लफ़्ज़नि में रुक जहिड़ी सख़्ती अची वई। नादिर ख़ान हिकिड़ो भेरो वरी शाहरुख़ ॾांहुं निहारियो ऐं चुपचाप कंध हेठि करे ॿाहिरि निकिरी वियो। वरियाम बि हिकिड़ी नज़र शाहरुख़ ते विधी, जेको हिकिड़ी बांह जे ज़ोर ते उथण जी कोशिशि करे रहियो हो। हार ऐं शर्मसारी हुनजे अखियुनि में वरी खून खार कैफ़ियत जी जाइ वालारी हुई। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे लेखक ऐं नावल नवीस सिराजुल हक़ मेमण जे किताब मरण मूसी आव मां चूंड वर्क। हीअ अव्हांजी ख़िदमत में हुई 12वीं क़िस्त। इन ते इहे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे बिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी साल खां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।